अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। कराचीअ खां मुनीर अहमद कोरेजो जी अॼु प्रेस क्लब कराचीअ जे आॾो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ रखंदड़ कोविड नर्स पंहिंजे हक़नि जे लाइ सरापा एहतिजाज। हिननि मुतालबो कयो त असां गुज़िरियल केतिरनि सालनि खां कोविड में कमु करे रहिया आहियूं, पर अञा ताईं हुकूमत वाइदे वफ़ा न कई आहे। एहतिजाज में फैज़ानुल्लाह रोशन बिरोई, जाम न्याज़ सहतो ऐं ज़ीनत सहतो ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं असांखे रेगुलर न कयो वियो त असां वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च कंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।